त दुरूद में भी पई, दुरूद में भी गला गला, दुरूद में भी खुदा भी अलग न करे, मुस्तफ़ा भी अलग न करे, तो के छा थी वयो। अजीज़ा ने मन जरा मां हिकड़ी उहा वाइदो कयम एड़ी गाल कया जेका शायद तो के कदे भी तो न बुधी हुजे, शायद न बुधी हुजे। इहो पहरो वाक्यो ना है जो हिकड़े नंढे भा जो जिक्र हले, वडे भा जो जिक्र न हले। तरस घड़ी कर तो के उन जगह ते पहुंचाया तो बुधाया तो उहो दी अचण वारो आ जो कायनात जे जरे जरे में मुझे हसन जो जिक्र चोदीअ जे चंद्र वांगुर हलण वारो आ। तो के उन्हें मंजिल ते पहुंचाया तो, लेकिन मुझा दोस्त अजीज मंजिल ते आस्ते आस्ते वठी तो हला। पहले तो के कायनात जे मुतलिक बुधाया। अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम जा पुटड़ा घणई हन। हजरत इब्राहिम जा पुटड़ा चो गंजहन चो गंजहन, लेकिन मां बिन जो जिक्र कया। हिकड़ो हजरत इसहाक जो, बियो हजरत इस्माइल जो। केजो गालियों चंगी तरह गौर सां ॿुधो। हिकड़ो हजरत इसहाक जो जिक्र कया, हिकड़ो हजरत इस्माइल जो जिक्र कया। हो भी पुत्र इब्राहिम खलीलुल्लाह जो, हो भी पुत्र इब्राहिम खलीलुल्लाह जो। लेकिन थोड़ो तारीख दे निहार, कायनात जे निजाम दे निहार। मुझा दोस्त अजीज याकूब अलैहिस्सलाम आयो आ औलाद इसहाक मां, यूसुफ अलैहिस्सलाम आयो आ औलाद इसहाक मां, अयूब अलैहिस्सलाम आयो आ औलाद इसहाक मां, मूसा कलीमुल्लाह आयो आ औलाद इसहाक मां, ईसा रूहुल्लाह आयो आ औलाद इसहाक ने कौम बनी इसराइल मां। नबी सभई अल्लाह जा इब्राहिम अलैहिस्सलाम जो। सुनो इसहाक भी पुत्रा, सुनो इस्माइल भी पुत्रा, लेकिन दुनिया जे मथा सुने इसहाक अलैहिस्सलाम जे औलाद जो चर्चो हली रहो आ। मां तो खां तो पूछा, जरा ज़हन के ताज़ो कर। मां तो खां तो पूछा, सुने इस्माइल जो नस्ल भी हली रहो आ या न चो हली रहो आ, नस्ल हली रहो आ। मगर जिक्र बंदा जदे उहा घड़ी आई, जदे उहा घड़ी आई, यानी 12 रबीउल अव्वल आई। मक्के जे सरजमीन ते अम्मा आमिना जे झोल में जदे मदीने पर मीर जी जात आई त सुने इस्माइल जो जिक्र भी कायनात में बुलंद थी वयो आ। नस्ल त हली रहो आ, मगर हिकमत खुदावंदिया, मगर हिकमत खुदावंदिया। अल्लाह जॾहिं जंहिंजी आवाज़ खे बुलंद करे याद रखी छॾिजां। इमाम हुसैन सुणे खां बाद में हलंदो आ। इमाम ज़ैनुल आबिदीन आयो, इमाम ज़ैनुल आबिदीन खां बाद इमाम बाकर, इमाम जाफर सादिक, मुंहिंजा दोस्त अजीज इमाम मुहम्मद काज़िम, इमाम अली रज़ा, इमाम तकी, इमाम नकी, इमाम मोहम्मद अस्करी। मां तो खां तो पूछा इते अचण खां बाद में जॾहिं 11 इमामन ते पहुचंदो आ, ॿुधाए त 12 इमाम अची वियो आ या अचण वारो आ? जवाब दे, जवाब दे। चो त मां सादड़ो मुसलमान हां, ख़बर काने का। मूंखे एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं थियूं वञनि, उहे यादि कयां या ही यादि कयां। 12 इमाम अचण वारो आ जंहिंजो नालो इमाम महदी आ। 12 इमाम अचण वारो आ जंहिंजो नालो इमाम महदी आ। कायनात इंतज़ार कंदी जॾहिं ऊंदाही रात थींदी, ज़ुल्म जी इंतहा थींदी। उन ज़ुल्म जे इंतहाई में रोशनीअ जो सिज उभरण वारो आ। इमाम महदी जे सूरत में ईंदो कहिड़ी जगह ते? चो उन्ही काबतुल्लाह जे हरम में ईंदो जंहिं काबे जे भर में मुंहिंजो मुस्तफ़ा आयो। उन्ही काबे जे भर में ईंदो, तवाफ़ काबा जारी हुंदो। रूए ज़मीन ता 300 अल्लाह जा कामिल शख्स आयल हुंदा। इमाम महदी नारो हणंदो, उहे 300 हथ में हथ ॾेई बैत कंदा, ऐलान कंदा। बस ऐलान करण जी देर हूंदी, रूए ज़मीन ते हुकूमत इमाम महदी जी थी वेंदी। हुकूमत भी अहिड़ी थी वेंदी जो बकरी ऐं बघड़ गॾु पाणी पीअंदा, कंहिंमें ताक़त कान हूंदी जो हथ लाए सके। एड़ी हुकूमत ला कायनात सिकी रही आ। हजरत अमीर उमर फारूक जे दौर खां बाद में एड़ी हुकूमत ला कायनात सिकी रही आ। मिलनी जरूर आ, मिलनी
त ऊंदाहीअ खां पोइ रोशनी थियणी आहे, मिलणी ज़रूर आहे। सूरत कहिड़ीअ में मिलणी आहे? जो इमाम महदी जे सूरत में मिलणी आहे। पोइ जवाब ॾे, इमाम महदी कंहिंजे औलाद मां ईंदो? चो इमाम हसन जे औलाद मां ईंदो। मुझे इमाम हसन सोने ताज दई, मुझे मुस्तफा जी उम्मत के बचायो। अल्लाह ऐलान फरमायो, ओ मुझे महबूब जा बचड़ा, जेकॾहिं तो ताज दे उम्मत बचाइया त मां रब भी ऐलान तो कया, तुझे बचड़े के उहो ताज पाराईंदुस जो कायनात जो ज़रो ज़रो ॾिसंदे रहिजी वेंदो। अजीज़ाने मन उन इमाम हसन मुज्तबा, उन इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदे जेकॾहिं मां अॻिते हलां, जंहिं वक़्त में मदीने तैयबा जे गलीअ में, कहिड़ी गलीअ में कोन ॻाल्हाई, जो सामने हो मदीना तू देखता क्या है, गर सामने हो मदीना तू देखता क्या है, अरे यही तो काबे का काबा है, तू सोचता क्या है, सामने हो मदीना। मदीने तैयबा जी गलिया चैनी तरफन का अली अलिया, मदीने जी गलिया जेदा केदा अली अलिया, छाजे करे अली अलिया। मदीने जे सही फरमायो, मुझे अली जो जिक्र करण भी इबादत था। ताजदारे मदीना फरमायो, मुझे सोने अली जो जिक्र करण इबादत आहे। सुनो इमाम हसन दिल पर अली सां गॾु अची रहियो आहे, साम्हूं सैयदना अबू बकर सिद्दीक़ अची रहियो आहे। गला गला केर अची रहियो आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु साम्हूं अची रहियो आहे। अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा सां गॾु केर आहे? जो इमाम हसन मुज्तबा गदा, जीअं मुझे सुणे सिद्दीक़ अकबर जी निगाह इमाम हसन मुज्तबा जे मथां पई आहे, उनखे वेझड़ो थी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कलड़े सां लाए करे उन जे चेहरे ते पोसा ॾींदो आहे, सिंधीअ में चवां चुमियूं ॾींदो आहे, चुमियूं ॾेई फरमाईंदो आहे, ऐं सोना अली सोनो हसन तो जहिड़ो नाहे, मुंहिंजे मुस्तफा जहिड़ो आहे। ओ मुसलमान गौर कर, सुनो अबू बकर सिद्दीक़ जंहिंजे चेहरे खे चुमियूं ॾेई रहियो आहे, केरु? जो इमाम हसन मुज्तबा। इमाम हसन मुज्तबा वरी हज़रत अबू हुरैरा जो त ईअं नाहे त मूंखे इमाम हसन जो ज़िक्र करे इमाम हुसैन जो नाहे करणो, न न ईअं न थींदो। कायनात में वञी घुम, कायनात में वञी घुम, हिकिड़नि जे आॾो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़क़ति सहाबा जो ज़िक्र हूंदो, हिकिड़नि जे आॾो फ़क़ति अधु अहल बैत जो ज़िक्र हूंदो। हीअ वाहिद जमात सुणे दिल पर दस्तगीर जी मुरीदा, कायनात जे जंहिं भी ख़िते में मौजूद आहे, अबू बकर जे सदाकत जो भी सलाम करण वारी आहे, उमर फारूक जे अदालत जो एहतराम करण वारी आहे, उस्मान ज़िन्नूरैन जे सखावत जो इकरार करण वारी आहे, त सोणे अलीउल मुर्तज़ा जे शुजात जो इकरार करण वारी आहे। हीअ उहा जमायत आहे जेका पीरान पीर जे मां तोखां थो पुछां, इमाम महदी जॾहिं आयो, इमाम महदी जॾहिं आयो, मूंखे फ़क़ति जवाब ॾे। सुणो अब्दुल कादिर जो नालो केरु? जवाब ॾे।
जवाब दे इते मां तोखे जवाब ॾेई छॾिया जेके माण्हू चवनि था त इमाम हसन सोणे जो ज़िक्र नथो हले तूं ज़िक्र करी या न करी इमाम हसन जे मक़ाम खे रब एतिरो बुलंद कयो आहे सुनो अब्दुल कादिर जीलानी हसनी बिया हुसैनी बिया नानक में हुसैनी त दादग में हसनिया जवाब दे दादग में हसनिया नानक में हुसैनिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पुष्ट खे दादग जे बजाए नानक सां ॾिठो वेंदो आहे 900 साल गुज़रिया अॼु बि यारीअ जी राति थींदी आहे काइनात जे ज़रे ज़रे में छा थींदो आहे जवाब दे सुभान अल्लाह याद रखी छॾ तूं कंहिंजे ज़िक्र खे मिटाए नथो सघीं